बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भलीकार घोटकी में सोजरो न्यूज़ रिपोर्टर सुधीर अहमद मीरानी मूजिब समूरी सिंध जियां घोटकी में वे पैरामेडिक्स स्टाफ जे मुलाजमन पारा सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल बेन मुतालबन जी मनता लाए सिविल अस्पताल घोटकी अॻियां औरंगज़ेब महर हैबत हुसैन मलिक आफ्ताब दायो इनायतुल्ला बुरड़ो उस्मान गबोल बहावल घोटो ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवण हो त सिंध सरकार सेहत खाते जे मुलाजमन ख़ास करे पैरामेडिक्स अमले सां माटेली माओ वारो सलूक करे रही है। सेहत खाते जे लखे मुलाजमन के सर्विस स्ट्रक्चर तोड़े टाइम स्केल कोन नथो ॾिनो वञे। उन्हनि सरकार खां मुतालबा मंजूर करण जो मुतालबो कंदे चयो आहे त बिना देर सेहत खाते जे पैरामेडिक्स अमले के टाइम स्केल सर्विस स्ट्रक्चर समेत ॿियूं मुरायतूं ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में 15 फरवरी ते कराची प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वेंदो। नाज़रीन, घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में पैरामेडिक्स अमले जो घोटकी अस्पताल अॻियां एहतजाज।